बलूचिस्तान में बरसात ऐं पानी जे वॾनि वहकरनि रांगा करे छॾिया। तोपा चकज़ई, सुई कारेज़, कोजक टॉप ऐं ॿियनि इलाइक़नि में गजगोड़ सां वसकारो। शहदाद कोट खां बलूचिस्तान वेंदड़ M8 मोटरवे बंदि। दालबंदीन भरिसां ॿोॾ जा वहकरा। रेलवे ट्रैक लोड़े विया। पाक ईरान ट्रेन सर्विस मुअत्तल। क्वेटा ज़ियारत शाहराह बि मुख़्तलिफ़ हंधनि ते ॿुॾी वई। अहम शाहराहूं बंदि थियण सबबि केतिरा ई मुसाफ़िर फाथल। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ बलूचिस्तान में थियल तबाहकारियुनि जे जाइज़े लाइ झलमक्सी पहुतल। वज़ीर आज़म बलूचिस्तान में बरसात ऐं ॿोॾ सबबि आयल तबाही जो मुआइनो कंदो। वॾे वज़ीर मुराद अली शाह तरफ़ां काछे ऐं कोहिस्तान में बरसातुनि बाद आयल तबाही जो फ़ज़ाई मुआइनो। वॾे वज़ीर पंहिंजे मोबाइल फ़ोन ज़रिए तबाही जा मंज़र रिकॉर्ड कया। वॾो वज़ीर मुराद अली शाह जोही भरिसां गोश्त जावल ख़ान आलखाणी जे मुतासिरनि में राशन विराइण बाद वापसि। मंछर ढंढ में पाणी जी सतह जे मुआइने दौरान वॾे वज़ीर खे आपाशी अमलदारनि जी ब्रीफिंग। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणु आहे त संदसि दौरे जो मक़सदु मंछर, काछे ऐं कोहिस्तान में थियल नुक़सान जी सर्वे करणु आहे। मुतासिरनि खे तुर्त राशन ॾियण सां गॾु नुक़सान जो अज़ालो कयो वेंदो। 2010 में मंछर ढंढ जे टुटण बाद बंद खे मज़बूत कयो वियो हो। MNV ड्रेन ते पेश आयल मसइला बि हल कया वेंदा। बरसात सबबि पैदा थींदड़ सूरतहाल खे मुंहुं ॾियण लाइ तयारु आहे। न सही 50 खणो आहे पाणी न हुन कढण ठाहियो अथई सूरज छो खां सभई माण्हू तरफ छो थियूं दरिया जा हेठि आहे दरिया थोरो वधे थो पाणी निकिरंदो ई कोन्हे 50,000 किथां ऐं मोरा जी 50,000 किसान कदाल जो वञे वरी ॿुॾनि था त वरी अंदरां ॻोठा सभु वञा थो ॿुॾंदा इहा हिन जी न हली आहे न हींअर ई नेरा हल ॿुधायो न उहो 50,000 ॾिसो न असांजी असांजो एवर वधी वियो एवरेज वधी वियो थी त असां सेब तव्हांजी पंहिंजी आहे मां स्टडी कराए थो इहो करे मुंहिंजी ॻाल्हि सम्झ न हिते माण्हुनि जा 116 ते बि घर ॿुॾी था वञनि ऐं नुक़सान थो थिए उहो असेस करे ॾियो त कंहिंखे अगरि नुक़सान किथे थियो आहे त उहो असां जी सर मंछर ढंढ जे मुहाणनि जूं वॾे वज़ीर अॻियां आपाशी खाते जी नाअहली ख़िलाफ़ दाहूं। मंछर बचायो इतिहाद जे चेयरमैन मौला बख्श मल्हा ऐं मक़ामी मुहाणनि वॾे वज़ीर मुराद अली शाह अॻियां दाहींदे चयो त 2010 में 118 फुट जी सतह ते मंछर टुटी पियो हो। हिन वक़्तु मंछर ढंढ में पाणी जी सतह 116 फुट थी वई आहे। पोयां वधीक पाणी अचे पियो। ख़दशो आहे त ॿीहर मंछर टुटी पवंदी। मंछर ते नाले मातिर ई एमरजेंसी लॻल आहे। आपाशी अमलदारनि को बि कमु नाहे कयो। काछे में बरसात ऐं नयनि जे पाणी जी तबाही सबबि मुतासिरनि जी परघोर न लहण जी बिदाह। वॾे वज़ीर तरफ़ां अमलदारनि खे नुक़सान जे सर्वे करे रिपोर्ट पेश करण जी हिदायत। काछे जे इलाइक़े टंडो रहीम ख़ान भरिसां इमदादी सामान विरहाइण दौरान बदनज़मी। गोश्त जावल आलखाणी में वॾे वज़ीर सां गॾु पहुतल राशन मुतासिरनि में विरहाइजी न सघियो। मुतासिर ट्रक ते चढ़ी ख़ैमन सूदो ॿियो इमदादी सामान पाण सां गॾु खणी पिया। अमलदार ख़ामोशीअ सां तमाशो ॾिसंदा रहिया। PTI सरबराह इमरान ख़ान जी लॉन्ग मार्च दौरान भनड्रा जे 10 केसिस में उबूरी ज़मानत मंज़ूर। इस्लामाबाद जी अदालत तरफ़ां इमरान ख़ान खे 55,000 रुपयनि जा ज़मानती मचलका जमा कराइण जो हुकुम। इस्लामाबाद जे मुख़्तलिफ़ थाणनि ते इमरान ख़ान सूदो PTI जे अॻवाननि ख़िलाफ़ लॉन्ग मार्च दौरान भनड्रा जा केस दाख़िल थिया हुआ।
लाहौर हाई कोर्ट तरफां स्पीकर पंजाब असैम्बली जी चूंड खिलाफ दरख्वास्त ॿुधणी लाइ मुक़रर। नवाज़ लीग उम्मीदवार सैफुल मुलूक होकर चूंड के अदालत में चैलेंज कयो हो। दरख्वास्त में मौक़िफ़ इख्तियार कयो वियो त स्पीकर जी चूंड में कानूनी घुर्जूं पूरियूं न कयूं वयूं आहिनि। स्पीकर जी चूंड ॻुझी वोटिंग ज़रिए थींदी आहे। बैलेट पेपर से सीरियल नंबर्स लिखण कानून जी भञकड़ी आहे। दरख्वास्त में स्पीकर जी चूंड के गैर कानूनी करार ॾियण जी इस्तदा। मुल्क में एक हफ़्ते दौरान महांगाई की शरह में रिकॉर्ड 3.6 बार। महांगाई की मजमूई शरह 37.6 थी वही। शुमारियात खाते महांगाई जा हफ़्तेवार अंग अखर जारी करे छॾिया। दालनि, गोश्त, टमाटन ऐं LPG जे घरेलू सिलेंडर सूदो 30 शयुनि जे अघनि में वाध रिकॉर्ड। PTI अॻवान असद उमर जो चवणु आहे त मौजूदा हुकूमत महांगाई जा समूरा रिकॉर्ड तोड़े छॾिया। महांगाई जी शरह बुलंद तरीन सतह ते पहुची वई, पर हुक्मराननि जे कन ते जुए बि नथी सुरे। मौजूदा हुकूमत जी नाअहली ऐं अदम दिलचस्पी सबब मईशत ज़वाल जो शिकार थी वई आहे। हैदराबाद में होटल ते झेड़े दौरान कत्ल थियल नौजवान बिलाल काका जे केस जो नओं रुख। पुलिस एक जवाबदार अफजल पठान के आजो करार ॾेई छॾियो। संदसि आज़ादी लाइ मक़ामी अदालत में दरख्वास्त दाख़िल। पुलिस मौक़िफ़ इख्तियार कयो आहे त जांच में ख़बर पई त अफजल पठान मुख्य जवाबदार शाह सवार पठान जो भाउ नाहे। बिलाल काका कत्ल केस सां संदसि को बि वास्तो नाहे। अदालत तरफां जांच ऑफिसर के जवाबदार की आज़ादी बाबत रिपोर्ट पेश करण जो हुक्म। भिटाई नगर पुलिस अफजल पठान के मुख्य जवाबदार जो भाव ॼाणाए गिरफ़्तार कयो हो। सिंध में बरसातुनि बाद गैस्ट्रो वबा तेज़ीअ सां पखिड़जण लगी। दादू में एक नींगर गैस्ट्रो वेगे हयाती विञाए वेठो। वधीक 100 ॿारड़ा गैस्ट्रो वेगे अस्पताल भीड़ा। लाड़काणो के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में औरतुनि ऐं ॿारनि सूदो वधीक 50 ॼणा गैस्ट्रो में विकोड़जी विया। चांडका अस्पताल मुंतकिल। खैरपुर में 24 कलाकनि दौरान गैस्ट्रो जा वधीक 72 केस ज़ाहिर। घोटकी अस्पताल में एक ॾींहं दौरान 50 खां वधीक गैस्ट्रो जा मरीज़ दाख़िल। अस्पतालुनि में बेड्स खुटी विया। एक बेड ते 3 मरीज़ रखियल। मरीज़नि ऐं वारसनि तरफ़ां अस्पतालुनि में तिबी सहूलतुनि जी खोट जूं दाहूं। सिहत खातो निंड सुतल। सखर ऐं रोड़ी के ॻंढींदड़ लैंसडाउन पुल ओचितो ट्रैफिक लाइ बंदि। सखर, पनवाकिल, रोड़ी ऐं ॿियनि इलाइक़नि ॾांहुं वेंदड़ गाॾियुनि खे मुतबादिल रस्तो इख्तियार करण जी हिदायत। ज़रीन जो चवणु आहे त मुरमती कम सबबि लैंसडाउन पुल जा सखर ऐं रोड़ी वटां गेट्स बंदि कया विया। सखर बैराज वटि फाथल लाश कढण लाइ बि बैराज जी पुल खे बंदि कयो वियो हो। सखर बैराज जे मुख़्तलिफ़ गेट्स तां वधीक 5 लाश हथ टिनियनि में हथाए लाशनि जो अंगु 15 थी वियो। ऐं सेठार जा भरिसां ॻोठ माखन कुबर में नारी नग़मा मल्हा मुबैना अग़वा। रिपोर्ट दाख़िल थियण बावजूद पुलिस नारी के हथ करण लाइ तहरुक न वरितो। नारी जे वारसनि एहतजाज कंदे चयो त जवाबदारनि घर में दाख़िल थी हथियारनि जे ज़ोर ते नग़मा खे अग़वा कयो। थाणे ते अग़वा जी रिपोर्ट दाख़िल कई वई आहे, पर पुलिस जांच जो चई ख़ामोश थी वई। आला इख़्तियारनि खे नोटिस वठी नारी खे जल्द बाज़ियाब कराइण जो मुतालिबो।